दोस्तों अस्सलाम वालेकुम। जेके यूट्यूब ते तव्हां ॿुधाईंदा आहिनि ऑनलाइन अर्निंग डॉलर सो हुननि जी हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां थो। कुझु बि कोन्हे, ऑनलाइन अर्निंग जो को बि सिस्टम न आहे। मां हिन ते तक़रीबन महीनो खनि कोशिशि कई आहे, वॾो मथो आयो आहे। माना हिकिड़ी वेबसाइट हुई, हिकिड़ी मिसाल थो ॿुधायांव त 500 जा 3 पैकेज करायमि, 34 रुपया ठहिया पाकिस्तानी। 1500 ख़र्चु कया अथमि, टाइम विञायो अथमि, 34 रुपया। तो इन तरह तव्हांखे पंहिंजी स्किल लाइ कमु करिणो पवंदो। जेका तव्हां को बि हुनर आहे, मोटरसाइकिल ठाहियो था या कुझु ॿिए कंहिं बि शइ जा माहिर आहियो, उहे शयूं रखो, पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो। उतां ई अर्निंग थींदी ऐं उतां ई असांजा समाज सिंधी छोकिरा ॿाहिरि निकिरंदा। तो हीअ वीडियो ख़ासि करे उन्हनि दोस्तनि लाइ, टाइम न विञायो। ऐं जेके बि ठग आहिनि, वीडियो रखंदा आहिनि मशहूरु, पर सभिनी मां ज़ाहिर कंदुसि ऐं उनजो फ़ोटू हे हो ऐं उन वेबसाइटूं तव्हांखे ॾेखारींदुसि, बाबा हे ठगियूं कनि था। ऐं वधीक ॿियो हिसो पोइ ठाहींदुसि। सो फ़िलहालु एतिरो काफ़ी आहे। माशाअल्लाह दोस्तो, वरी मिलंदासीं वरी ॿिए कंहिं टाइम इंशाअल्लाह। ख़ुदा हाफ़िज़।